शहीद भुट्टो वारा, जेसुन महाज वारा, कम्युनिस्ट पार्टी जंहिंजो आउं नुमाइंदो आहियां, ऐं AJP ऐं AWP वर्कर्स पार्टी वारा। असांजो मेन मुतालबो इहो आहे त हिते जेका आबादकारी कई थी वञे ॿाहिरियनि माण्हुनि जी, उहा कंहिं लॻे थो साज़िश जे तहत सभु कुझु थिए थो। छाकाणि जो कश्मीरी भाउर मज़लूम आहिनि, उहो असां सां गॾु आहियूं, असीं उन्हनि सां, हुननि जे ख़िलाफ़ु न आहियूं असां। पर हिते जेका आबादकारी आहे कंहिं बि धारे जी या ॿाहिरि जी, असां उन जी मुखालफ़त था कयूं त भई हुते हेॾा सारा वेझा इलाइक़ा आहिनि, थधा इलाइक़ा आहिनि, जेके उतां जा माण्हू आहिनि उहे बि थधनि इलाइक़नि जा आहिनि, त हुते गिलगित बल्तिस्तान में बहितर नमूने सां सेट करे सघनि था, उनखे आबाद करे सघनि था। लेकिन हीअ एतिरो सॼो पाकिस्तान लताड़े, वरी सिंध बि लताड़े उन जे छेड़े में ठटो ऐं सजावल 13,000 एकड़ जेको आहे एरिया हुननि कढी आहे, जेका उन्हनि खे ॾियनि था। असीं उन्हनि जी मुखालफ़त था कयूं त इहो हरगिज़ थियणु न ॾींदासीं, ऐं उनखे असां उन्हनि खे इहो चाहियूं था त इहो अहिड़े क़िस्म जी साज़िशूं बंदि कयूं वञनि, जंहिंमें सिंध जी मईशत खे कोलेप्स कयो वञे, लोॾियो वञे, धोॾियो वञे। असांजे वसीलनि ते, असांजे जेके बि सोर्सिस आहिनि उन्हनि ते क़ाबिज़ थियण जे लाइ कॾहिं बर्मी, कॾहिं बंगाली, कॾहिं अफ़गानी, कॾहिं ॿियनि सूबनि खां लोध अची असांजी डेमोग्राफी, असांजी सिंध जी खे, असां सिंधी माण्हुनि खे अक़िलत में तब्दील करण जी भरपूर साज़िश थी रही आहे। इन करे अॼु उन कड़ी जे करे असीं सॼी सिंध जे सभिनी डिवीज़ननि में असीं एहतिजाज कराया आहियूं। अॼु हिते प्रोग्रेस कमेटी तरफ़ां, कराची प्रेस क्लब तरफ़ां असांजो एहतिजाज आहे। असीं इहा ॻाल्हि कयूं था त असांजी धरती, असांजा वसीला, असांजो रोज़गार, जेको असांजो बुनियादी ऐं बेसिक असांजी नीड आहे, उहो असांजो खसियो थो वञे मुख़्तलिफ़ बहाननि सां। जॾहिं त हितां जी सुप्रीम कोर्ट ऐं मुख़्तलिफ़ इदारनि तरफ़ां इहा ॻाल्हि पॉइंट आउट कई वई आहे त हीअ जेका दहशतगर्दी थिए पई, हीअ जेका हीरोइन हले पई, हीअ जेको हथियार कल्चर हले पियो, इन सभिनी में वॾो हथु जेको आहे बर्मियुनि जो, बंगालियुनि जो, बिहारियुनि जो आहे। ऐं उन ईअं बि चयो पियो थो वञे, उनजे बावजूदि बि उनखे शनाख़ती कार्ड ॾिना था वञनि, उनखे डोमिसाइल ॾिना था वञनि, ऐं असांखे अक़िलत जी में तब्दील करण जी साज़िश कई थी वञे। ऐं हींअर बि जेका आदमशुमारी थिए पई, उनमें फेरफार लाइ भरपूर कोशिशि थी रही आहे। सिंध प्रोग्रेसिव कमेटी जे तरफ़ां सिंध जे डिविज़नल हेडक्वार्टर में ॿिनि मुतालबनि जी मंशा लाइ एहतिजाज थिए थो। हिकिड़ो त सिंध जे अंदरि ॿाहिरियनि मुल्कनि खां आयल अफ़गानी, बर्मी, बिहारी, बंगाली सिंध जे अंदरि आया आहिनि। नादरा बि चवे थी, सुप्रीम कोर्ट ताईं इहे ॻाल्हियूं पहुतियूं आहिनि त 35 लखनि ताईं सिंध जे अंदरि ॿाहिरियां आबाद माण्हू रहनि था। असांजो मुतालबो आहे त पहिरीं उन्हनि ॿाहिरियनि माण्हुनि खे सिंध मां कढियो वञे। नंबर ॿी ॻाल्हि त सिंध जे अंदरि असांजे पाकिस्तान जे ॿियनि सूबनि खां माण्हू आयल आहिनि, ऐं ख़ुशूसन असांजे गादी वारे शहर सिंध जे तख़्तगाह कराची में जेके माण्हू रहनि था, उन्हनि में जमा इस्लामी, MQM, PSP, PTI मुतालबो पई करे, मुज़ाहिरा पई करे, रेफरेंडम पई कराए त कराची जे अंदरि 3 करोड़ उर्दू आबादी आहे। सिंध जे अंदरि अक्सरियत में असां आहियूं, सिंधी अक़िलत में आहिनि, उहे 2 करोड़ आहिनि। असां सम्झूं था त इहा हिकिड़ी आलमी साज़िश आहे, उहा कामयाबु थियणु न ॾींदासीं। सिंध जे अंदरि सिंधी माण्हू 5 करोड़ आहिनि, बाक़ी जेके अक़िलियतूं रहनि थियूं उन्हनि खे असां सम्झूं था त जेकॾहिं हू असांजो भाउ थी रहंदा, सिंध खे पंहिंजी माउ मञींदा, सिंध खे पंहिंजो वतन मञींदा, सिंध जे अंदरि उन्हनि खे जेके इंसानी हक़ आहिनि से ज़रूरु मिलणु खपनि। पर जेकॾहिं हू इहा दावा कंदा त कराची खे अलॻि सूबो ठाहियो वञे, कराची असांजो शहर आहे, कराची में असां हेतिरा करोड़ आहियूं, त इहो कूड़ आहे या ठगी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।